फरीदाबाद स्कूल जे नायब कासिद जो हेड मिस्ट्रेस खिलाफ एहतजाज इंक्वायरी करे हेड मिस्ट्रेस खिलाफ कार्रवाई करण जो मुतालबो ॻोठ छिटो मीरवाणी वासी गर्ल्स हाई स्कूल फरीदाबाद जी ज़ख़्मी नायब कासिद ग़ुलाम शबी चांडे स्कूल जे हेड मिस्ट्रेस लीला भुरगड़ीअ खिलाफ एहतजाज कंदे दाहे त स्कूल जे पाणीअ वारे टांकी ठाहीं ते टांकीअ तां किरी ज़ख़्मी थी पियो आहियां जंहिं सबबि बिस्तरे ते पियल आहियां चङो भुल हुयसि नायब कासिदी वारो कम सां गॾोगॾु आपा चौकीदार जो बि कमु वठंदी हुई हाणे बिस्तरे ते पियल आहियां त उन बावजूदि आपा लीला भुरगड़ी चए थी त हिन प्राइवेट चौकीदार रखियो आहे उन लाइ उनखे 10,000 पंहिंजे बख़ार मां भरे ॾियां हुन चयो त आउं मिसकिन बचड़ेवाल माण्हू आहियां 10,000 किथां भरे ॾियां हुन वधीक चयो त हिन ज़ख़्मी थियण बाद लाॻापियल DEO खां मेडिकल मोकल बि वरिती आहे उन बावजूदि हेड मिस्ट्रेस 10,000 भरे ॾियण लाइ प्रेशर ॾेई परेशान करे रही आहे हुन तालीम खाते जी मिनिस्टर सेक्रेटरी तालीम डायरेक्टर हैदराबाद DEO दादू ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हेड मिस्ट्रेस जे अहिड़े अमल जो नोटिस वठंदे संदन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।